मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तव्हां दीन ते भी मज़बूत हलो, अल्लाह जे सभिनी शयुनि जी पाबंदी कयो। उन खां बाद में दुनिया बि जेको दुनिया कमाइण ऐब थोरी आहे। तमामु वॾा साहबा रिवायतूं थियूं अचनि, तमामु वॾा साहबा ताजिर हुया, तमामु वॾा साहबा जॾहिं इस्लाम नओं हुयो न त उन टाइम ते साहबा ग़रीब हुया, उन टाइम साहबा बिल्कुलु ग़रीब हुया। पोइ जॾहिं इस्लाम तरक़ी कंदो वियो, इस्लाम उरूज कंदो वियो त साहबनि बि तिजारत शुरू कई। हालांकि तक़रीबन मां हिकिड़ो अंदाज़ो लॻायां थो, काफ़ी साहबा जॾहिं हिन दुनिया खां विया न त उन्हनि जी मिल्कियतुनि में किरोड़ किरोड़ जेका पैसा बि पिया हुया। साहबनि तिजारत कई आहे, इन त को साहबा बसि चुप करे वेठा, साहबनि तिजारत कई आहे त असांजी तिजारत कयो। मां सलाह ॾींदो आहियां अक्सर जेको मस्जिद आहे पेशवा बि जेको ताजिर थियनि, हा जेके मदरसनि में उस्ताद पढ़ंदा उहे बि ताजिर थियनि, आलिम जेके न उहे बि जेको आहे तिजारत कनि। छाॾे करे जॾहिं इहे तिजारत कंदा न त पोइ इनखे पब्लिक खां पिरणो न पवंदो, पब्लिक खां पिरणो न पवंदो। त हाणे हिकिड़ो पेशमाम जो हुजे त यार उहो छा कंदो, उहो ईअं चवंदो त हाणे ॾिसंदो न जमातियुनि खे, जंहिं पेशमाम खे काला इनकम थींदी बि न हुजे, पंहिंजो कारोबार बि कोन हुजे, कॾहिं पैसा मिलंदा बि न हुजनि, त पोइ छा कंदो, उहो तव्हांखे ॾिसंदो नमाज़ खां बाद में। पोइ ॾिसंदो यार ॾिसां को जमाती जेको खीसे में हथु नथो वणे, यानी ध्यानु करे हूंदो यार खीसे ॾे हूंदो न। छाॾे खां इहो को एब बि न आहे, इहो एब न आहे। छाॾे करे एब न आहे यार, हिनखे बि त ज़रूरतूं खाइनि थियूं न। हे नेट काॾे वेंदो, हे चवंदो मां नेट वञा त पोइ वञा काॾे, पोइ फोकस काॾे हूंदो, जमातियुनि जे खीसे ॾे हूंदो। त ॾिसां हाणे केरु जेको मां सां ताउन थो करे, मां सां केरु थो ताउन करे, त इन जो ज़हन जमातियुनि ॾे ईंदो। त जॾहिं पाण प्रॉपर तरीक़े सां पेशमाम जेको आहे न कारोबार में लॻल हूंदो, तिजारत कंदो न, ऐं पाण कारोबार कंदो न, त हिनखे टेंशन ई न हूंदो, चवंदो हले वञे कोई जमाती भले, टेंशन न आहे, नमाज़ पढ़ी करे सभु जेको हलिया वञनि। छो त पैसो हिकिड़ी ताक़त बि आहे, पैसे सां घणा तव्हां तमामु वॾी नेकी बि करे सघो था, हा वॾी नेकी बि करे सघो था। उमिरि ते अलाह ई वठी वेंदो आहे, पर ज़रियो विच में छा आहे, ज़रियो आहे न, पैसो विच में ज़रियो थिए थो न, नथो थिए। उमिरि ते वठी अलाह वेंदो आहे, पर विच में ज़रियो छा आहे, पासपोर्ट ज़रियो आहे न, वीज़ो ज़रूरी आहे न। त हे कुझु हे असबाब आहिनि, पैसो असबाब आहे, मुसब्बिबुल असबाब अलाह जी ज़ात आहे। हा इहे तमामु वॾा मामला त अलाह जी ज़ात हल कंदी आहे, पर अलाह ताला कुझु दुनिया जा कानून ॿुधाया आहिनि, कुझु कानून ॿुधाइनि त यार हिन शयुनि खे तव्हांखे इख़्तियार करिणो पवंदो, ऐं पोइ दुनिया में तव्हां ज़िंदगी गुज़ारे सघो था चङी तरीक़े सां। हा पैसो बि जेको आहे वक़्त जी ज़रूरत आहे, उनखे कमाइणो बि खपे। ऐं सूफ़ी थी करे माण्हू चुप करे न वेह यार बसि हिते अलाह खाराईंदो, अलाह क़ादिर आहे, अलाह क़ादिर। मां पहिरियों बि ॻाल्हि कई, अलाह क़ादिर, अलाह ताला हिकु जॻह ते खाराए सघे थो, अलाह ताला खाराए सघे थो, अलाह खाराए सघे थो, पर अलाह ताला रस्ता ॿुधाया आहिनि, नबी जे वास्ते त अलाह ताला रस्ता ॿुधाइनि त वञी करे तव्हांखे तिजारत करणी पवंदी। साहबनि तिजारत कई आहे यार, नबी अलाह जे नबी खां वधीक केरु आहे भला, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि तिजारत कई आहे, अलाह जे नबी पाण जेको कारोबार कयो आहे। त अलाह हिकु जॻह ते वेठी जॻह ते बि ख़ुदा खाराए सघे थो, खाराए सघे थो, पर अलाह ताला फरमाए हे मुंहिंजो कानून न आहे, हे कानून आहे, तव्हांखे असबाब ॾिना आहिनि, तव्हांखे सबब ॾिना आहिनि। त ॾिसो हाणे कणिक खे पोखाईंदो केरु आहे यार, कणिक खे जेको आहे ज़मीन खां उथारे केरु थो, अलाह थो उथारे न। सारनि खे केरु थो पैदा करे, चांवरनि खे अलाह थो पैदा करे। हे फल फ्रूट दुनिया जा तमामु मेवा पैदा केरु कंदो आहे, अलाह कंदो आहे न, पर सबबु छा आहे, इंसानु थियो आहे न थियो आहे। वञी करे बिज उछलींदा आहियूं, हा साईं ज़र लॻाईंदा आहियूं, मालिकी कंदा आहियूं, ऐं कोई बंदो केॾी बि जेकी ज़बरदस्त ज़मीन हुजे उते बिज न छटे, तव्हां खां पुछ कयां थो छा खरार जेको आहे कणकनि जा लॻंदा, न लॻंदा। अलाह ताला कुझु रस्ता ॿुधाया आहिनि, कुझु उसूल ॿुधाया आहिनि, कुझु उसूल ॿुधाया आहिनि। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।